हिते अचण खां पोइ असांजी इज़त टके जी न रही आहे। दिल थी चए मुंहिंजी हथियार हथ में खणी इन सॼे घर खे धुप करे निकितो हलियो वञा। हाणे तूं माण्हू मारींदे? बाक़ी छॾींदोसान, मारींदुसि माण्हू या त वरी ज़हर जो वटो पी पाण खे मारे छॾींदुसि। थधो थी अदा मुराद, थधो थी। पुफीअ जे करे सबुर खां कमु वठणो पवंदो। बसि अदा शिरल, मूं सोचे छॾियो आहे। छा सोचियो अथई? जंहिं राति सोणीअ सिकू जो निकाह थींदो न, मां उन राति दिलशेर खे अगवा करे ॿधी खणी वेंदुसि। पोइ भली वतन उनखे ॻोल्हींदा। जेकॾहिं तो ईअं कयो न त पुफी भलो साईं खणी अचे बाबा जी झोलीअ में विझंदी। पोइ ॿुधा, तोखे बाबो छॾे ॾींदो? 5 लख रुपया न आहिनि भाउ, 5 लख। इहे 5 लख इहे रूंडे खे खाइण कोन ॾींदुसि, कोन ॾींदोसांसि। बाबा जो ज़ोर लॻो पियो आहे, वापसि ज़रूरु वठंदो। इन रूंडे खे तूं सुञाणी थो न, इहो रूंडो शराफ़त सां पैसा बाबे खे वापसि कंदो ई कोन। जेसीं ताईं तूं ऐं मां इन दिलशेर खे ॿधी हितां खणी नथा हलूं। 5 लखनि जे करे हू चवंदो दिलशेर खे मारे छॾियो, पोइ तूं छा कंदे? अड़े चरिया, दिलशेर हुनजो पुटु आहे, पुटु। 5 लखनि जे एवज़ कोन माराईंदो। तूं रूंडे खे सुञाणी नथो। 5 लख सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।